अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श ॼण तव्हां सां गॾु आहियां। हिन काज़ी क़ादर जे कलाम जी ॿी कड़ी, पहिरीं कड़ी इन खां अॻु अपलोड थी चुकी आहे। उन मां उहे ॿ बेत पढ़ी सघंदा। मुख़्तसरन काज़ी क़ादर जो कलाम जेको 12हें दर्जे लाज़मी में शामिल आहे, उन जा बेत ऐं उनजी सम्झाणी असां कयूं था। सम्झाणी सभिनी जी इन करे कंदासीं त जीअं असांखे सभिनी बेतनि जो मक़सद ऐं मफ़हूम ख़बर हुअणु घुरिजे। कंज़ कदूरी काफ़िया हाणे ही मज़हब में फ़िक़े ऐं व्याकरण जा वॾा किताब आहिनि, उन जी ॻाल्हि थो करे। चए थो कंज़ कदूरी काफ़िया के न पढ़ियो, इहे टई कोन पढ़िया। इहे टई मां नाहिनि पढ़िया जिथां मूंखे महबूब मिलियो हुजे। सो पार ॿियो जियां पिन लधो, सो पार उहो तरफ़, उहो पासो ॿियो को आहे जिथां मूंखे पंहिंजो पिरी लधो आहे। उहो पिरी किथां लधो आहे? उहो पिरी लधो आहे इंसानियत जे रस्ते खां। छाकाणि त हुन काज़ी क़ादर तमामु वॾो आलिम हुयो। हुन पंहिंजी आलमानी नज़र खे पासे रखंदे चयो आहे, कंज़ कदूरी काफ़िया के न पढ़ियो, इहे टई पढ़ी बि छॾियमि ऐं न बि पढ़ियमि। माना मतिलबु त इन्हनि किताबनि में उहो रस्तो, उहो तौर तरीक़ो मूंखे न मिलियो जेको कंहिं ॿिए हंधा मिलियो। ऐं ॿियो हंधु आहे इंसानियत खे अहमियत ॾियण वारो, ऐं उहो तरीक़ो मिलंदो आहे पंहिंजे अंदर मां, पंहिंजे मन मां, पंहिंजे जेको आहे सो अंदरि झाती पाइण सां। ठीकु आहे, ख़ासि नंढो मफ़हूम इहो आहे। बाक़ी जॾहिं सम्झाणी थींदी उन में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां हिनखे बयानु करे सघूं था। छाकाणि त समाजी तरीक़ा बि आहिनि, इस्तिलाही ऐं सियासी बि आहे, मज़हबी बि आहे, रूहानी बि आहे। ऐं असांजा सूफ़ी शाइर जेके बि आहिनि उन्हनि सभिनी रूहानियत खे वधीक अहमियत ॾिनी आहे ऐं वहदतुल वजूद वारे खे वधीक ॾिनी आहे। छाकाणि इंसान जे अंदरि जेको मौजूदु आहे ख़ालिक़ काइनात, उन जी तमामु वधीक अहमियत आहे। लोका नहव सर्फ़ मन मुतालियो फिक्री। लोका, लोक लफ़्ज़ जी माना आहे आम माण्हू। लोका नहव यानी के जुमला। लोका नहव सर्फ़ माना लफ़्ज़। आम माण्हू रुगो जेके किताबनि में लिखियल लफ़्ज़ ऐं जुमला आहिनि, कहिड़ा लफ़्ज़ ऐं जुमला? नेकी करियो, चङाई करियो, भलाई करियो, ॿियनि सां सुठो हलो, माउ पीउ जी ख़िदमत करियो। इहे भला भला जेके जुमला ऐं लफ़्ज़ लिखियल आहिनि, चए थो माण्हुनि उन्हनि जो मुतालियो कयो आहे, उन्हनि खे पढ़ियो आहे। मन मुताले सुपरी, मूं जेको पढ़ियो आहे उहो सुपरीअ जे मन खे पढ़ियो। मुंहिंजे मन जेको पढ़ियो आहे उहो सुपरीअ खे पढ़ियो आहे। सुपरी केरु? ख़ालिक़ काइनात, हिन दुनिया जो तख़लीक़ कंदड़। सोई पढ़ियो, सो पढ़ां, सोई सो हर्फ़। मन बार बार सिर्फ़ु उन जी चयल ॻाल्हि खे वरजायां पियो थो, उन खे पढ़ां पियो थो ऐं उहो ई पंहिंजे अंदर में सांधियो वेठो आहियां। छाकाणि त उन खां वधीक मूंखे कुझु बि कोन्हे। इन ॻाल्हि खे ई साम्हूं रखंदे चए थो, छाकाणि त असां जॾहिं पंहिंजे मन खे पढ़ी छॾींदा आहियूं, पंहिंजे अंदर खे पढ़ी छॾींदा आहियूं, पंहिंजे ज़मीन खे जॻह ॾींदा आहियूं, त बाक़ी ॿियूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे असांजे साम्हूं हूंदियूं आहिनि ऐं अजायूं हूंदियूं आहिनि। हक़ीक़ी ॻाल्हि जेका हूंदी आहे उहा मन जी हूंदी आहे। पोइ उहे जेके लिखियल ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते ज़ोरीअ ज़बरदस्ती अमल करायो वेंदो आहे, उहे असांखे अज़ख़ुद असांजे अंदर में मौजूदु थी वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, उन खां अॻु पोइ अचूं था असां, जोगीअ जॻायोसि सुतो होसि निंड में। जोगीअ जॻायोसि सुतो होसि निंड में, तंहिंखां पोइ थियोसि संदेह पिरियां पिए चढ़े। हाणे हिन लफ़्ज़ में लॻो पियो आहे जोगी। जोगी लफ़्ज़ जी हिते माना आहे मुर्शिद, राह ॾेखारींदड़, रहबर, उस्ताद, वॾो। ठीकु आहे, हाणे काज़ी क़ादर जी तारीख़ में अचे थो त हू ज़ालिम बि हुयो, जाबिर बि हुयो ऐं उन सां गॾु काज़ी क़ुज़ा जे अहद ते, मनसब ते बि वेठल हुयो। उन मनसब जे हूंदे हुनखे तमामु घणो तकबर बि हुयो, गुरूर बि हुयो, वॾाई बि हुई ऐं पंहिंजे इल्म ते बल्को बि हुयो। उन सभिनी शयुनि जे हूंदे जॾहिं हुन जेको वाक़ियो बयानु कयल आहे असांजे किताबनि में,
त हिकु माण्हू अचे थो संदसि मस्जिद में मिंबर जे पासे पेर करे सुम्हे थो ऐं उनखे जॾहिं हू हंटर या दुरो हणण जी कोशिशि करे थो त उन वक़्तु हुनखे उन जॻह ते मथो नज़र अचे थो त उन जॻह ते चए थो जोगीअ जॻायोसि सुतो हुउसि निंड में जोगीअ जॻायोसि सुतो हुउसि निंड में हाणे निंड कहिड़ी आई आहे इस्तिलाहनि इस्तेमालु थियल आहे हिते जेका निंड में हुअण आहे उहो इस्तिलाह जे तौर इस्तेमालु थियल आहे यानी कि गफ़लत में हुयुसि भुलियल हुयुसि भटकियल हुयुसि मूंखे का ख़बर कोन हुई त हक़ीक़त ईअं बि थींदी आहे त जोगीअ जॻायोसि सुतो हुउसि निंड में तंहिंखां पोइ थियोसि संदे परियां पेचरे उन्हीअ खां पोइ मां हक़ जे पेचरे ते अची वियुसि पेचरो माना रस्तो हक़ जे पेचरे ते अची वियुमि हक़ जे रस्ते ते अची वियुमि हक़ केरु आहे हक़ ख़ालिक काइनात आहे सॼी दुनिया जो तख़लीक़कार आहे उन रस्ते ते अची वियुमि जेको उन मूंखे असांखे ॿुधायो आहे त असांखे कहिड़े रस्ते ते हुजणु घुरिजे ऐं कहिड़े रस्ते ते हलणु घुरिजे ही टे ॿिया बेत आहिनि ईंदड़ टे बेत ॿी वीडियो में असां कंदासीं छाकाणि नंढी नंढी असां वीडियो इन करे रखूं था जीअं अव्हां इन्हनि मंझां इस्तफ़ादो हासिल करे सघियो अल्लाह हाफ़िज़